त मुंहिंजो भाइटियो गिटीअ खां लंघे पियो, हे कमु पिया कनि पंहिंजो। उते असांजे छोकिरे खे चयूं त तव्हां हितां छो था लंघो, त असांजे छोकिरे चयो छो बाबा घिटी आहे सरकारी, मां त लंघे सघां थो। त हिते शराब पिया पीअनि, हे कंहिंसां न कंहिंसां विढ़ंदा रहंदा आहिनि। छोकिरे खे इलाही कुटियूं। त हिते मुंहिंजे भाउ ॾे आयो त मां मूंखे मारे थो, चाचे ॾे मतिलबु मुंहिंजो भाउ हिन जो चाचो आयसि त मूंखे इलाही कुटियो अथऊं चाचू, हे हल मुंहिंजी हली करे ॾिसेनि। उनखां पुछणु वियो त अबा तव्हां छा ते हिन सां विड़ियो, छो विड़ियो, हिन जी बांह एॾी छो सुजाई अथव। भरे करे हथोड़ो हयोंसि। त इन ते असां पुलिस ॾे बि वियासीं, पुलिस असांजी न ॿुधी, उन्हनि खे कुझु बि न कयईं। उहे वेठा हुया हुते, हे अलीअदर आहे, अलीअदर खे हथोड़ो हयो वियो त पुलिस असांजी न ॿुधी। इहो 9 महीना थी चुका आहिनि त हिनखे कुझु अली रज़ा खे कुझु बि न कयो वियो। मंज़ूर अली रज़ा ई अबड़ा आहिनि, पुलिस असांजी ॿुधी ई न। वरी इन खां बाद में सिरा हणी विया, इन मुंहिंजी भेण ज़ख़्मी थी तॾहिं बि हिननि ते कुझु न कयो वियो जेसि ताईं असां कोर्ट न वियासीं। हिन ते केस थियो पर बि हिननि खे गिरफ़्तार न कयो वियो। वरी हे गोलियूं हणी विया आहिनि, टियों सिधियूं हणी विया आहिनि हिन मोसन ते, मुंहिंजे भाइटे ते। पुलिस ॾे मुंहिंजो भाउ वियो, ज़ामिन वारो हुयो नदीम मंगरियो ज़ामिन वारो हुयो, उनखे गिरफ़्तार कयो अथऊं पुलिस। हे जेको हिते आहे अबड़ो आयो आहे, इहो अख्तर अबड़ो, साजिद जखरो बि, मूसा खान बिरोई बि। इन खां बाद में मुंहिंजे भाउ खे गिरफ़्तार कयूं, उन्हनि गोलियुनि वारनि खे न कयूं जेको गुलाम मोहम्मद ऐं अली रज़ा, आरफ, मंज़ूर, सलीम, इन्हनि खे गिरफ़्तार न कयो वियो। मुंहिंजे भाउ ज़ामिन वारे खे गिरफ़्तार कयो वियो। उहे असां अख्तर अबड़े खे पैसा ॾिना विया, पोइ मुंहिंजे भाउ खे छॾियो वियो, राति जे 12 बजे हुनखे छॾियईं। इन खां बाद वरी अॼु आया आहिनि, 12 बजे आया आहिनि। असां लेडीज़ वेठा हुयासीं, कोई बि असांजे घर में न हुयो, गोलियूं बि त हलाए विया। आया 12 बजे पूरी फोर्स आहे, असां दर ॾिनो वियो त तबी मथां पुलिस चढ़ी आई। न को हिननि वटि वारंट हुयो, न ई वरी कोई बि हिननि वटि लेडीस हुई त लेडीस वटि अची असांखां पुछा कना, न कयूं पुछा। आया पूरी घर जी तलाशी वरितऊं। असां लेडीस सां इलाही बदतमीज़ी कई, अख्तर अबड़े असां सां बदतमीज़ी कई इलाही। चयो वियो तव्हां कुझु बि कंदो तव्हांखे बि गिरफ़्तार कंदासीं। छा ते गिरफ़्तार, लेडीस खे, अख्तर अबड़ो लेडीस खे गिरफ़्तार कंदो। असां कोर्ट ताईं अपील था कयूं, असां कोर्ट में बि वेंदासीं। असां अख्तर अबड़े खे न छॾी ईंदासीं, छाजे करे तो धुर भर थो करे, अबड़नि खां रिश्वत वठी करे असां सां नाइंसाफ़ी कई वई आहे। असांजो हाणे अनाज लथो हुयो, उन जा पैसा पिया 2 लख रुपया, उहे बि खणी वियो। असांजो तोलो सोन जो बि खणी वियो आहे। ऐं असांजो भेणी वो घुमण आयो अॼु 1 to 5, उनखे चवनि था तूं फुरकण आहे, पंहिंजी वाइफ सां गॾु आयो, उहो फुरकण आयो। उनजी वाइफ उनजी नयूं 1 to 5 खणी विया आहिनि। उनखे मोबाइल पई खीसे में 50,000 खीसे में पियोसि। उहो हिन महिल ताईं गिरफ़्तार आहे। चवनि था मंगरियो ॾियो, कहिड़ो मंगरियो ॾियूं असां, ज़ामिन वारो कहिड़ो मंगरियो ॾियूं। हे रिश्वत वठी छॾे था ॾियनि, हुननि खां बि अलाए केतिरी रिश्वत वठी अथऊं। असांखे इंसाफ़ खपे, असां अपील था कयूं SSP साहब खे त असांखे इंसाफ़ खपे। IG सिंध खे था इंसाफ़ जी अपील कयूं, असांखे इंसाफ़ कयो वञे। पारस बखरानी खे असां अपील था कयूं इंसाफ़ कये। हिनखे कोई चए अबड़ो आहे त अबड़नि जी भर न खणे, ॿी बि अवाम आहे, ॿी बि क़ौम आहे, असां सां इंसाफ़ कयो वञे। असां त गोलियूं हलाई वयूं, तव्हां पाड़े खां पूरे खां इंक्वायरी करायो, हिननि न कयो कुझु बि। आयो बसि मुंहिंजे भाउ खे गिरफ़्तार करे वियो, ॿियो कंहिंखे न करे वियो। असांखे इंसाफ़ खपे। घिटीअ मां अबड़नि पुछो त हेॾां छो थो अचे, मां चवां छो भाउ घिटी आहे, छाजे लाइ न, हेॾां हर कोई ईंदो वेंदो आहे। ॿिया 2 थी आया साईं, मूंखे सिरनि में आयूं, बांह मुंहिंजी भञी पई, पटी कराए आयुमि साईं। पोइ वरी मां अचे खे दान ॾिनमि, चाचो आयो साईं, उनखे वरी मथो फाड़ियो उनजो, उन वरी मथो फाड़े करे वरी सिरां हणण आया, वरी उन खां पोइ फेरिंग करे विया आहिनि साईं। शो असां अबड़ो हे सेब भञी विया आहिनि, घर जा ट्रपड़ खणी विया आहिनि, सोन खणी विया आहिनि, 2 लख रोक खणी विया आहिनि। वसीम, अली रज़ा, मंज़ूर, आरिफ, गुलाम मोहम्मद, वकार। अलीअ खे ॿधो अथऊं साईं। ऐं उहो घुमण आयो असांखे धमकी थी ॾे, घर वेठे ॻाल्हाए थी वञे घटि वधि। लेडीस में आई आहे।